अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं अबे अमा सां सोणे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक अॻिते फरमायो रब इरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। ऐं इहा बि दुआ घुरो अबे अमा जे लाइ त रब उनजे मथां ईअं रहम कर जी मां नंढो हुयुमि उन्हनि मुंहिंजे मथां रहम कयो। गर्मी हुई सर्दी हुई कहिड़ो बि मरहिलो हुयो पर अमड़ मूंखे ख़िदमत खे न छॾियो। अबे मुंहिंजे परवश खां कॾहिं बि इनकार न कयो। अल्लाह हाणे इहे ॿई पोड़ा थी चुका आहिनि, इन जे मथां तूं ई रहम करणु फरमाए, मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे अबे अमा सां चङाई करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेकॾहिं अबो अमा वफ़ात करे विया आहिनि, उहे नाराज़ हुआ, हाणे औलाद पोयां पिशेमान थी आहे, त पोइ बि इहो हुकुम आहे त उन जे लाइ हमेशह बख़्शिश जी दुआ घुरे। अठे ॾींहुं वञी करे उन जे क़बर ते कुल पढ़ी अचे, अबे अमा जे क़बर जी हिफ़ाज़त करे, उन जी सुञाण रखे। खोड़ माण्हू हूंदा आहिनि बसि 12 महीने मिड़ई मुक़ाम ते वेंदा, दुआ घुरी मोटंदा, इहा ख़बर न हूंदी त मुंहिंजे अबे अमा जी कहिड़ी क़बर आहे। अबे अमा जी क़बर जी हिफ़ाज़त कीअं आहे, उस्ताद शबीर रहमान साहब रहमतुल्लाह अलैहि बयानु कयो हो त जीअरे जी फर्मा बरदार औलाद अबे अमा जे मथां का शइ न सहंदो आहे त मरी वञण खां बाद बि उन जे क़बर जी ईअं ई सफ़ाई रखे। बाक़ी पकी क़बर ठाहिणु इहा शरीयत में मनाउ आहे। जेका बाहि मां शइ पकल हुजे उहा न आहे, बसि गिराट जेतिरी मथे हुजे, उठ जे कुंबट वांगुरु हुजे, इहा शरीयत में एतिरो जवाज़ आहे। सफ़ाई वग़ैरह हुजे। असांजे मुस्लमाननि जा क़ब्रिस्तान ख़बर ई कोन्हे मींहुं माल चरंदो थो अचे। दुनिया जे ॿियनि मामलात में त इंसान आगरो आहे, पर इन्हनि मसइलनि जे को ख़्याल ई कोन्हे त असांजे अज़ीज़ अक़ारिब जूं क़बरूं आहिनि, उन्हनि जी बि हिफ़ाज़त कयूं। हुकूमती तरह बि कोशिशि कजे, पाण बि कोशिशि कजे। दुआ आहे अल्लाह साईं अबे अमा सां चङी हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए।